ठटे खां रिपोर्ट कर रहियो आहे अकबर दिलवानी। ठटे में NRSP तहत ॻोठाणी औरतुनि खे मोबाइल नेटवर्क हलाइण जी तरबियत ॾियण बाबति हिकु ॾींहं वारो सेमिनार। उन दौरान NRSP पारां प्रोजेक्ट इंटरनेट दोस्त बाबति आगाही पैदा करण लाइ हिकु ॾींहं वारो सेमिनार मुनक़िद कयो वियो हो। NRSP पारां समूरे यूनियन काउंसिल में 7,500 औरतुनि खे ट्रेनिंग ॾिनी पई वञे त जीअं औरतूं न सिर्फ़ु मोबाइल एप्स इस्तेमालु करे सघनि पर मदद पिणु हासिलु कनि। NRSP जे वर्कर जाती जी गार ऐं मुंहुं में मोबाइल आहिनि ऐं पोइ न हलण वारा न जानती अहिड़ियुनि औरतुनि खे ट्रेनिंग ॾेई रही आहे त जीअं इंटरनेट टूल्स जहिड़ो गूगल, यूट्यूब, फेसबुक ऐं ॿियूं ज़रूरी एप्स हलाए सघनि सुठी नौकरी हासिलु करण लाइ। पर जेकॾहिं ओचितो का कुदरती आफ़त अची वञे त उन सूरत-हाल खां बचण जो रस्तो बि ॻोल्हे सघिजे थो। औरतुनि खे इंटरनेट ज़रिए तमामु मुफ़ीद तरबियत मिली सघंदी। ज़िले ऑफिसर तालीम शफ़ीक़ ऐं ज़िले ऑफिसर औरतुनि ऐं ॿारनि जा हक़